प्यारे गुरसाद संगत ता सभिनी जो स्वागत आहे हिन सत्संग में। श्रीमद भगवद गीता तंहिं ते असां ही सत्संग करे रहिया आहियूं। भगवान कृष्ण जी बाणी ॿुधी रहिया आहियूं। 17 नंबर अध्याय। श्रद्धा त्रय विभाग योग। श्रद्धा जो जिक्र ऐं 3 प्रकारनि जे गुणनि जो जिक्र हली रहियो आहे। भली श्रद्धा अखर न भी अचे हर श्लोक में, पर छुपियल अखर श्रद्धा आहे। जीअं असां ॿुधोसीं 3 प्रकारनि जो यज्ञ, त उन में यज्ञ श्रद्धा सां ई त थींदो आहे, या तामसी श्रद्धा या राजसी या सात्विकी। त इन करे इन अध्याय जो नालो रखियो वियो आहे श्रद्धा त्रय विभाग योग। 3 प्रकारनि जी श्रद्धा। त असां हुन में ॿुधोसीं 13 नंबर श्लोक ताईं। हाणे अचे थो तप जो जिक्र, तप जो वर्णन। तप माना तपस्या। तपस्या श्री कृष्ण भगवान तपस्या जो चैप्टर 2 दफ़ा खयो आहे। हिकिड़े में त लक्षण, हिकिड़े में ॿुधाया अथई कि तप शरीर सां थींदो आहे, ॿियो मन सां थींदो आहे, ऐं टियों वाणीअ सां। 3 प्रकारनि सां तप थींदो आहे। वरी चैप्टर खयो अथई तपस्या जे बारे में, तप जे बारे में, कि तप सात्विक भी थींदो आहे, राजसी भी थींदो आहे, ऐं तामसी थींदो आहे। त तपस्या कंहिंखे चइबो आहे? रामचरित मानस में त ईंदो आहे तप आधार ये सब सृष्टि भवानी। पार्वतीअ खे चयो वियो कि तूं तपस्या कर। तपस्या सां ई ब्रह्मा संसार जी रचना कंदो आहे। तपस्या सां ई, तपस्या करे ई विष्णु उहा शक्ति हासिल कंदो आहे जो संसार जो पालन पोषण करे सघे, ऐं शिव संहार भी कंदो आहे, त ओतरी तपस्या कंदो आहे। तपस्या जो अर्थ आहे त्याग। तपस्या जो अर्थ आहे कि परिस्थिति जे विपरीत कुछ कम करण। मन खे का ॻाल्हि नथी वणे, पर कुछ पाइण लाइ चइबो आहे न, कुछ पाइण लाइ कुछ छॾिणो पवंदो आहे, वो करणो पए, उनखे तप चइबो आहे। तव्हांखे ॿुधी करे हैरानी थींदी, श्री कृष्ण भगवान एॾा 6 श्लोक तपस्या जे बारे में रखिया आहिनि, पर किथे भी उन तपस्या जो वर्णन आहे ई कोन जेका असां शास्त्रनि में ॿुधी आहे। जेका रावण कई तपस्या, या हरणाकश्यप कई, अथवा जेके साधु संत तपस्या कंदा आहिनि, हठ योग, तप योग, अलाए कहिड़ी कहिड़ी कठिन शरीर खे परेशान करण वारी। श्री कृष्ण भगवान हींअर कुछ श्लोक पहिरीं ॿुधाए चुको आहे कि जेके शरीर खे कष्ट था ॾियनि, उहे मूंखे ई था कष्ट ॾियनि, ऐं जेका तपस्या ॿुधाईंदो उहा कष्टपूर्वक कान्हे, कष्टपूर्ण न आहे। सत्य त्रेता युग में, द्वापर युग में त इहा कठिन तपस्या हली, ॾाढी कष्टदायी तपस्या। कुछ पाइण जे लाइ, शक्ति पाइण लाइ, या कुछ पाइण जे लाइ। पोइ द्वापर युग जे पछाड़ीअ में जॾहिं इहा लड़ाई थी महाभारत जी,
उते श्री कृष्ण भगवान इहो खुलासो कयो कि इनखे तपस्या चइबो ई कोन्हे। हिन 17 अध्याय में वो अचे थो कि तपस्या कंहिंखे चइबो आहे। बिल्कुलु सरल, बिना शरीर खे कष्ट ॾिने, ज़रूरत ई कान्हे। काहिरे बन खोजन जाई, सर्व निवासी सदा अलेपा तो ही संग समाई। इन ते गुरबाणी में ॾाढा शब्द आहिनि कि छो थो शरीर खे कष्ट ॾी, छो थो पेर उघाड़ा घुमी, पेरनि में कंडा तो चुभाई। कृष्ण भगवान पहिरीं, कृष्ण भगवान त 5000 साल पहिरीं ॿुधाए छॾियो हो कि शरीर खे कष्ट ॾियणु तपस्या न आहे। ऐं कृष्ण भगवान चयो न शुरूअ में ई कि ही जेको ज्ञान मां तोखे ॾियां थो, इहो त पहिरीं मूं सूर्य खे ॾिनो हो। उन वक़्तु कठिन तपस्याऊं न कंदो हो कोई, पोइ वरी लुप्त थी वियो ज्ञान। ॾाढियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं जेके लुप्त थी वयूं। कृष्ण भगवान युद्ध भूमिअ में प्रगट कयूं, उते इहो प्रगट कयईं कि तपस्या कंहिंखे चइबो आहे। त पोइ सवाल तो पैदा थिए, जॾहिं कृष्ण भगवान 5000 साल पहिरीं ॿुधाए छॾियो कि शरीर खे कष्ट ॾियण वारो तप न करणु खपे, पोइ बि माण्हुनि कुझु साधुनि त कयो, त छा वरी लुप्त थी वियो छा ज्ञान? इहो चई थो सघिजे कि शायदि विच में ज्ञान वरी गीता जो लुप्त थी वियो, जो माण्हू गीता जे विपरीत आचरण करण लॻा। हालांकि कृष्ण भगवान चयो आहे कि उहो तप तामसी आहे, शरीर खे कष्ट ॾियणु जो तामसी तप आहे। पर अगरि भगवत गीता पढ़ी हुजनि हा त छो ॾियनि हा पाण खे कष्ट? पर विच में त ॾाढो हलियो। त असां ॿुधंदासीं श्री कृष्ण जी वाणी जेका सूर्य खे ॿुधाई हुई भगवान, वरी मनुअ वटि आई, वरी अर्जुन खे ॿुधाई। उहा असां ॿुधंदासीं जेका लुप्त थी वियो हो ज्ञान। त उन ज्ञान जे अंतर्गत तपस्या जो जिक्र अचे थो, जेका असां करे सघूं था। त देव द्वज गुरु प्राज्ञ पूजनम शौचम आर्जवम ब्रह्मचर्यम अहिंसा च शारीरम तप उच्यते। कृष्ण भगवान चए थो तपस जा बि भेद थींदा आहिनि, प्रकार थींदा आहिनि, असांखे बि ॿुधणु खपनि। कुझु बि न कबो आहे तपस्या जे नाले ते, कुझु जो कुझु बि। पहिरियों सात्विक न, पहिरियों शारीरिक तप। हिकु शरीर सां तपस्या थींदी आहे, ॿियो वाणीअ सां, टियों मन सां। शरीर जो तप आहे देवता, ब्राह्मण, गुरु ऐं प्राज्ञ माना ज्ञानी, जागरूक महापुरुष, इन्हनि जी पूजा करणु, पूजनम, इन्हनि खे नमस्कार करणु, इन्हनि खे आदर ॾियणु, इन्हनि जे अॻियां झुकणु, इहो शरीर जो तप आहे। हू छॾे ॾियो कि असां शरीर सां वेही करे वॾी कठिन साधना कयूं या योग विद्याऊं कयूं, ज़रूरत ई कान्हे। देवता खे नमस्कार कयो, थी वियो शरीर सां तप। ब्राह्मण खे प्रणाम कयो, गुरुअ खे, ज्ञानी जननि खे। हाणे देवता के 5 देवता त प्रमुख आहिनि। दरबार में वञिबो आहे, मथो टेकबो आहे, त छो नमस्कार सभिनी देवताउनि खे कबी आहे? इहो शरीर जो तप आहे। घरां निकिरी करे मंदर में वञणु, प्रणाम करणु, नमस्कार करणु, इहो शरीर जो तप आहे। सूर्य त असांजो प्रत्यक्ष देवता आहे। भगवान सूर्य खे नमस्कार करणु, इहो शरीर सां तप आहे। हाणे तप कष्टदायी त कान्हे इहो,
त तप जो अर्थ कष्ट न समझो पाण, तप जो अर्थ त्याग समझो कि सूर्य खे नमस्कार करण लाइ माण्हूअ खे बिस्तर जो त्याग करणो पवंदो, टीवी जो मोबाइल जो त्याग करणो पवंदो, सभिनि कमनि जो त्याग करे सूर्य खे नमस्कार करणो पवंदो। त मूल में आहे त्याग। त 5 देवता थी विया, पोइ भली शिव खे कोई नमस्कार करे, गणेश खे करे, दुर्गा खे करे, पर जेको माण्हू इहो नमस्कार करे थो ऐं थी सघे त पूॼा करे, जहिड़ी जेका भॻवान जी जेका पूॼा नियत हुजे, थी सघेसि त उहो उनखे चढ़ाए जेको उनखे प्रिय हुजे। शिव खे अभिषेक प्यारो आहे, देवीअ खे उस्तति प्यारी आहे, सूर्य खे नमस्कार प्यारो आहे, गणेश खे डभ प्यारा आहिनि, ॿियो केरु विष्णुअ खे अलंकार प्रिय आहिनि। इहो पूजन शरीर जो तप आहे, शरीर जी तपस्या। ऐं ॿियो कुझु न करणु। अगरि असांखे सम्झ में नथो अचे कहिड़े देवता जी पूॼा कयूं त पोइ हिकु ऑप्शन अथव, एक कृष्णम सर्वदेवा, देव देवात आत्मा। देवताउनि जो बि देवता श्री कृष्ण भॻवान, उनखे नमस्कार कयो, उन जूं कथाऊं ॿुधो, मन ई मन में उनखे प्रणाम कयो, त शरीर जो तप थी वियो। उन जो नाम जपियो तब इहो शरीर जो तप थी वियो। माला सोरींदुस और ओरींदुस, कृष्ण जे मां नाम जी, कृष्ण जे मां नाम जी। माला सोरींदुस और ओरींदुस, कृष्ण जे दीदार तां, कृष्ण जे दीदार तां, सिर भोरींदुस और ओरींदुस। कृष्ण जे मां नाम जी, माला सोरींदुस और ओरींदुस। कृष्ण जे चरणन सां, जीव जोड़ींदुस और ओरींदुस। कृष्ण जे मां नाम जी, माला सोरींदुस और ओरींदुस। कृष्ण कारण जेॾियूं, कृष्ण कारण जेॾियूं, डूंगर डोरींदुस और ओरींदुस। कृष्ण जे मां नाम जी, कृष्ण जे मां नाम जी। माला सोरींदुस और ओरींदुस।
तो एक कृष्णम सर्वदेवा देव देवात आत्मा है। देवताओं जो भी देवता श्री कृष्ण भगवान, पर वरी बि जंहिंमें श्रद्धा हुजे ऐं सभिनी देवताउनि में श्रद्धा हुजे न असांजी, त जिते नमस्कार कंदासीं उते फ़ाइदो असांजो ई थींदो। सूर्य खे नमस्कार कंदासीं त तेज असांजो वधंदो, छो त नमस्कार करण वारो ई सुठो लॻंदो आहे, अकड़ो माण्हू सुठो न लॻंदो आहे। अहंकारी माण्हू त आख़िरी में उनखे बि झुकणो ई पवंदो आहे। त असां देवताउनि खे नमस्कार कयूं, पूॼा कयूं, इहो शरीर जो तप आहे। ॿियो आहे ब्राह्मणनि खे, हिते ध्वज अखर आयो आहे। ध्वज जो अर्थ आहे जंहिंजो ॿियो जनम थियो हुजे। त ब्राह्मण उनखे ई चइबो आहे कि बचपन में त हू खेॾियो कूदियो जेको बि कयईं, पर जॾहिं उनखे सम्झ अची वई, ज्ञान अची वियो, त हू संसार सात्विकता जीवन में उनजे अची वई, त उहो ध्वज थी वियो, उनजो ॿियो जनम थी वियो। त ब्राह्मण खे ध्वज चइबो आहे। उनखे नमस्कार करणु शरीर जो तप आहे। सॼो ॾींहुं दुकान ते तप माण्हू करे थो, वेहे थो, हिकु दफ़ो कंहिं ब्राह्मण खे बि नमस्कार करे बराबरि फल मिलंदसि। त देवता, ब्राह्मण, गुरुअ खे प्रणाम करणु, उनखे नमस्कार करणु शरीर जो तप आहे। जंहिंखां बि कॾहिं असां कुझु सिखियो आहे उनखे नमस्कार करणु, मन ई मन में कुझु बि असां सिखियो आहे। ऐं प्रज्ञा प्राज्ञ पूजनम जो अर्थ आहे ज्ञानी, जेको सचो ज्ञानी, ॻाल्हियुनि वारो न, जंहिंजो अज्ञान नाश थी चुको आहे। भली उहो स्टैंडर्ड न बि लॻे असांखे, पर जंहिं दुनिया खे सुञाणे वरितो आहे, जंहिं पंहिंजो पाण खे पहचाने वरितो आहे, उनखे नमस्कार करणु खपे। इहो शरीर जो तप आहे। ॾिसो, पैसे वारे खे नमस्कार करणु त सवलो आहे, हर कोई पियो थो करे। ऐं तथाकथित ज्ञानीअ खे बि हर कोई नमस्कार त करे ई पियो थो, पेर दॿाए पियो थो उनजा, उनजी शेवा करनी पिया था। दादियूं ॾाढी शेवाऊं कराईंदियूं अथव, नकली ज्ञानी। पर उनखे नमस्कार करणु जेको स्टैंडर्ड बि कान्हे, पैसे वारो बि कान्हे, पर जागरूक आहे, होश पूर्वक आहे, उनखे तप करण लाइ हिम्मत खपे। छो त माण्हू छा चवंदा, भीड़ त उन सां गॾु आहे कोन, मिलणो कुझु आहे कोन, उहो आहे पैसे वारो त आहे कोन। त इहो ई त तपस्या आहे, इहा ई त आहे शरीर जो सचो तप। उन्हनि खे प्रणाम करणु, नमस्कार करणु। ॿियो आहे पवित्रता, शौचम। शरीर जो वॾो तप आहे शरीर खे पवित्र रखणु। केवल शरीर खे न, अंदरां बि पवित्र रहे। शरीर खे पवित्र रखणु त आहे ई तपस्या। आस पास असां जिते रहूं था उनखे बि साफ़ रखणु, इहो तपस्या आहे। तथाकथित ज्ञानी हूंदो न त चवंदव, अरे शरीर त मिथ्या आहे, पंच तत्वनि जो ठहियलु आहे, हिनखे छा साफ़ कयूं। अधूरो ज्ञान जंहिंखे हूंदो, आलसी जेको हूंदो, चवंदो छा शरीर खे साफ़ कयूं पाण। उहो हिकु ॾींहुं मिटीअ में नास थियण वारो आहे। अरे मिटीअ में नास थींदो, पर हिकु ॻाल्हि ॿुधाए, जिते तूं रहंदो आहीं, तुंहिंजे आस पास अगरि 4-5 अहिड़ा माण्हू अची वञनि जेके सफ़ाई न रखंदा हुजनि, त तोखे सुठो लॻंदो? ज्ञानी तो ठहीं, होशियार तो ठहीं, त वञी वे अहिड़ी झुगी बस्तीअ में वञी वे, ॾिसूं तोखे तुंहिंजो ज्ञान। हिकिड़ो राजा हिकिड़े संत जो आदर कंदो हो ॾाढो, त कुझु मंत्रियुनि खे सुठो न लॻो, ईर्ष्या थी, त उन्हनि नाईअ खे, राजा जो जेको नाई हो, उनखे रिश्वत ॾेई करे चयो, तूं राजा खे भड़काईस इन संत जे खिलाफ़। ऐं संत खे बि
राजा जे खिलाफ़ भड़काए, कुछ अहिड़ो कमु कर जो राजा हिनखे कढी छॾे। त उन्हनि छा कयो, उन नाईअ पहिरीं त संत खे चई, साईं राजा जेको आहे न स्टैंडर आहे ॾाढो, तव्हां जॾहिं बि अचो था त हुनखे तव्हां मां डपु लॻंदो आहे कि तव्हां मास्क पाए करे नथा अचो, तव्हांजे मुंहं मां कीटाणु अची सघनि था, त राजा खे डपु लॻंदो आहे कि तव्हांजा जम्स न अची वञनि महामारीअ जा, त तव्हां बसि रुमाल रखी वेंदा कयो न थोरो। हाणे उहो संत चईं ठीकु आहे, मां ध्यानु रखंदुमि, मास्क या रुमाल कुझु पाए वेंदुमि। होॾां राजा खे नाईअ भड़कायो, दाढ़ी लाहींदे लाहींदे चईं, साईं ख़बर अथव उहो संत छा पियो चए पियो, राजा मां बांस ईंदी आहे, राजा मां दुर्गंध ईंदी आहे, राजा तामसी आहे। राजा भड़की वियो, क्रोधित थी वियो, चई मूंखे विश्वास त नथो अचे। एतिरे में संत आयो ऐं रुमाल कढी नक ते रखियईं। हिनखे छा चयो वियो, जम्स खां बचाइणो आहे। हेॾा राजा जे दिमाग़ में कि सही ॻाल्हि निकिती, मूंखे ॾिसी करे त नक ते रुमाल पियो थो रखे। राजा खे क्रोध आयो। कहाणी त ईअं आहे कि चिट्ठी लिखियईं कासाईअ ॾे कि हिन माण्हूअ खे हिनखे मारे छॾ। उहा चिट्ठी ॾिनई ब्राह्मण खे, संत खे, कि कासाईअ वटि वञ। नाई वञी चुको हो। पोइ उहो नाई न संत खे रस्ते ते गॾियो। नाई चईंसि छा ॻाल्हि आहे, केॾांहुं थो वञी? संत चईंसि राजा मूं ते शायदि ख़ुशि आहे ॾाढो, मूंखे कमु ॾिनो अथई, हिन वटि वञिणो आहे कसाईअ वटि। त हुन लालच अची वई नाईअ खे, शायदि उतां इनाम मिलणो आहे। चईंसि मां थो वञा न, तूं छो थो वञी? त चिठी वठी उहो नाई वियो ऐं संत चईंसि मां पाण बची वियुमि अहिड़ी जॻह ते वञण खां। त उन कासाईअ नाईअ खे मारे छॾियो। त मूंखे त इन करे ॻाल्हि यादि आई कि जम्स अगरि कंहिंखे लॻनि, कोई चए शरीर आहे नाशवंत आहे, इन मां छाजी, इनखे छो साफ़ रखूं? त तूं झुगियुनि बस्तियुनि में वञी रहो, उते तूं रहणु पसंदि नथो करे, त हिन शरीर जे अंदरि त तूं रही थो न, त शरीर त 24 कलाक तोसां गॾु पियो थो हले, जंहिंसां गॾु तूं हली थो उनखे तूं साफ़ न रखणु चाहींदे। श्री कृष्ण भॻवानु ख़ुदि पाण ॾाढो तयारु थींदो हो, साफ़ सफ़ाई रखंदो हो, जंहिं महल में रहंदो हो उते बि सफ़ाई। त इहो शरीर जो तप आहे, शरीर जी तपस्या आहे। शरीर खे साफ़ रखणु, जिते रहूं था उन जॻह खे साफ़ रखणु, इहा शरीर जी तपस्या आहे। ऐं अंदरि ॿाहिरि हिकु थियणु, इहा बि तपस्या आहे। जेको माण्हू शरीर खे पवित्र रखे थो उनजो मन बि सरल थो थी वञे। हिते कृष्ण भॻवानु चए थो सरलता बि तप आहे शरीर जो, पर सरल रहणु, सरल उनखे चइबो आहे जेको अंदरि ॿाहिरि हिकु आहे। अंदरि ॿाहिरि हिकु रहणु माना प्रमाणिक रहणु, ओरिजिनल रहणु, शरीर जो तप आहे ॾाढो वॾो। माना कूड़ न ॻाल्हाइणु। अगरि कोई माण्हू इहो ई हिकिड़ो व्रत धारण करे कि मां कोशिशि कंदुमि कि कूड़ न ॻाल्हायां, त बि उनजी वॾी तपस्या थी वेंदी। अंदरि ॿाहिरि मां हिकु ई रहण जी कोशिशि कंदसि। जेको माण्हू चोरी करे थो ऐं वरी चए थो मूं चोरी न कई आहे, ओॾी महिल ई उहो अपवित्र थो थी वञे ऐं उनजी सरलता ख़तम थी वञे। नंढा ॿार थींदा आहिनि न, उहे सरल हूंदा आहिनि। तव्हां नंढनि ॿारनि में ॾिसंदा, ओॾी महिल ई गुस्से में अची वेंदा, क्रोधित थी वेंदा, बासण भञंदा, तोड़ फोड़ कंदा ऐं 10-15 मिंटे में वरी नॉर्मल थी वेंदा, वरी अची गॾु वेही रहंदा असां सां, छो त उहे सरल आहिनि। ऐं वॾो माण्हू छा पियो थो करे, समझदार जेको थी चुको आहे, चालाक जेको थी चुको आहे, उहो पंहिंजो गुस्सो बि दॿाए पियो थो। मन में त गुस्सो अचे थो
पर चालाक आहे, उहो परिणाम ॾे ध्यानु थो ॾे कि मां गुस्सो कयां त रिज़ल्ट ही निकिरंदो। उहो माण्हू जटिल थो थी वञे। गुस्से खे दॿाइण या शालीन थी वञणु, नकली शालीन थी वञणु को समझदारीअ जी ॻाल्हि कान्हे। गुस्सो माण्हू दॿाए कि भाई कंहिंखे बुरो न लॻे ऐं चुप करे वेही रहे, नॉर्मल रहे कि न मूंखे सभु ठीकु आहे, नॉर्मल आहे, त उहो गुस्सो अंदरि हुनखे जटिलता गठान पैदा कंदो। पोइ अहिड़ो माण्हू विक्षिप्त थी वेंदो, कॾहिं कुझु चवंदो, कॾहिं कुझु चवंदो, कॾहिं कुझु ॻाल्हाईंदो, कॾहिं कुझु, छो त विक्षिप्त थी वियो हाणे अंदरि। हू शालीनता पियो थो चेक करे। हू न केवल गुस्सो थो दॿाए, प्रेम बि थो दॿाए, छो त प्रेम हुनखे लॻे थो मां प्रेम जी ॻाल्हियूं कयां, किथे बदनामी न थिए, माण्हू छा सोचींदा। त ॿार फ़ाइदे में आहे, हू सरल आहे, ऐं माण्हू खे बि पतो आहे कि जेको माण्हू सरल आहे, अगरि उहो क्रोध करे थो त हुनजो क्रोध असां लाइ ख़राबु कान्हे, हू वरी नॉर्मल थी वेंदो। ऐं इनखे तपस्या चयो आहे कृष्ण भॻवान। सरल रहणु, ओरिजिनल रहणु, ॿार वांगुरु, जटिल न। जटिलता तपस्या कान्हे। माण्हू उनखे तपस्या पिया था सम्झनि कि मां जटिल थी वञा, कंट्रोल कयां, जेको जंहिंमें मुंहिंजी इज़त थिए उहो कमु कयां, जंहिंसां मुंहिंजी वाह वाही थिए उहो ॾेखारियां पाण खे। इहा जटिलता आहे, इहा तपस्या कान्हे, इहो कष्ट आहे। तपस्या कान्हे, तपस्या उहा आहे सरल थियणु। सरल थियणु को सवलो आहे छा? वॾो तपस्या जो कमु आहे सरल थियणु। ओशो त चवंदो कि क्रोध अचे त क्रोध करे वठो, छो त अगरि तव्हां सही आहियो, तव्हांखे सही ॻाल्हि ते क्रोध अचे थो त करे वठो, परिणाम जी चिंता न कयो, तव्हांजी सरलता बचणु खपे। नाटक जी काई आवश्यकता कान्हे। मंशा कुझु ॿी आहे ऐं ॿाहिरां माण्हू ॻाल्हाए पियो थो कुझु ॿियो, इहा सरलता न आहे। सरलता चइबो ई हुनखे आहे कि जीअं ॿार थींदो आहे, जीअं ॿार अॻिते अचे थो ब्रह्मचर्य। हाणे ब्रह्मचर्य जो संबंध काम सां थींदो आहे, काम वासना सां। हाणे काम वासना जो उल्टो त कान्हे ब्रह्मचर्य। छो? ब्रह्मचर्य जो अर्थ आहे कि मन में काम वासना न रहे, इहो अर्थ आहे न, ताकि माण्हूअ जो ओज वधे, तेज वधे। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधायांव, पुरुष जे लाइ ब्रह्मचर्य अलॻि आहे, स्त्रीअ जे लाइ अलॻि आहे। इहा ॾाढनि सालनि खां ग़लती पई थी थिए। वेठियूं आहिनि मायूं ॿुधण लाइ सत्संग, ऐं दादी सत्संग पई थी करे, त ब्रह्मचर्य जेको हुनखे ॿुधाए थी माई, पुरुषनि वारो पई थी ॿुधाए, सम्झिजो। ऐं माई पई थी सम्झे कि मूंखे इहो करिणो आहे, काम खां परे भॼणो आहे, पोइ ॾाढियूं शादी न कंदियूं आहिनि। स्त्री जो ब्रह्मचर्य आहे मातृत्व भाव वधाइणु, स्त्री पनो वधाइणु, माता जो भाव वधाइणु, इहो ब्रह्मचर्य आहे। कामनी न ठहे। ब्रह्मचर्य जो अर्थ आहे स्त्रीअ लाइ हर किथे हूअ न ठहे, वो उपभोग जी वस्तु न ठहे। उनखे ॾिसी करे पुरुष जे मन में ऑटोमेटिक हू भाव उत्पन्न थिए कि हीअ स्त्री माता जे समान हुजणु खपे। इन जे चेहरे सां लॻे थो हीअ सात्विक स्त्री आहे, हीअ देवी आहे, उपभोग जी वस्तु न आहे हीअ स्त्री। इहो तॾहिं थींदो जॾहिं स्त्री सच में पंहिंजो ब्रह्मचर्य हासिल कंदी। पुरुषनि जो ब्रह्मचर्य अलॻि आहे। काम उन पंहिंजे उन शक्तिअ खे रोकणु, काम वेग खे रोकणु, पर जबरदस्ती न, बलात् न। इहो ओशो या व्याख्या कई आहे। भले कंहिंखे बुरो लॻे या न लॻे, उहो छॾियो, पर चयो सही अथई। ओशो चयो आहे जॾहिं हिन काम खां तव्हां गुज़रजंदा, अनुभव कंदा, तॾहिं त छुटंदा।
तव्हां चओ की असां शादी न कंदासीं, ब्रह्मचर्य में रहंदासीं, त उहो ब्रह्मचर्य नकली आहे। भले कोई केॾो बि दावो करे कि असां ब्रह्मचारी आहियूं, असां शादी कोन कईसीं, काम में फाथासीं कोन, असां ब्रह्मचर्य खे उपलब्ध थियासीं, परमात्मा में पहुची वियासीं, उहो नकली आहे। उहा सहजता सरलता न आहे। केतिरो न उहे विक्षिप्त हूंदा अंदरि, केतिरा न परेशान हूंदा। कंहिं बि शइ खां छुटण जो हिकिड़ो ई तरीक़ो आहे, ओड़ा थी वञो, तॾहिं जिंद छुटंदी, उन मां गुज़रणो पवंदो। त ब्रह्मचर्य पाइण जे लाइ काम वासना मां गुज़री करे ई ब्रह्मचर्य खे उपलब्ध थी सघिबो, उन मां लंघे करे। इहा ओशो व्याख्या कई आहे। ऐं कृष्ण भॻवान बि त इहो ई कमु कयो। गृहस्थ में रही करे त हुन ब्रह्मचर्य जो संदेश ॾिनो। कंहिं बि शइ खे ॼाणणो हुजे या समाप्त करणो हुजे, कंहिं विकार खे, त हुन में पूरी तरह वञी करे ई छॾे सघिबो। चाहे क्रोध खे बि नाश करणो हुजे त अधु पको क्रोध न कयो, ढंग जो ई क्रोध कयो, हिकु दफ़ो होश सां कयो, सुठे सां। ऑटोमेटिक क्रोध खे तव्हां ॾिसी वठंदा, सम्झी वठंदा, उनजो नुक़सान बि भोगे वठंदा, त पाण ई छॾाइजी वेंदो। त हर शइ जी असां तॾहिं छुटी सघनि, परियां खां त कोन छुटी सघंदासीं। कोई सम्झो माण्हुनि जो समूह आहे दुष्टनि जो, असां परियां खां ई चऊं कि दुष्ट आहिनि, छॾियो, असां परियां खां ई नमस्कार आहे, राम राम आहे, त जिंद त न छुटी, भय त न वियो, हो कॾहिं बि वरी ॾकाए सघनि था। इन खां सुठो छो न हुनजे अंदरि घुसी वञो। इहो बि त तरीक़ो आहे, तव्हांजे लाइ नथो चवां, तव्हां मायुनि जे अंदरि घुसी वञो जेके इन टाइप जूं हुजनि। तव्हां वरी केॾा बि सुठा हुजो, धार्मिक हुजो, पर अधार्मिक मायुनि जे विच में वञी करे बि हिकु दफ़ो प्रयोग करणु खपे कि हिननि खे छा मज़ो थो अचे इन दुष्टपने में, इन निंदा करण में, ईर्ष्या करण में, द्वेष करण में। उन्हनि जे विच में रही करे हिकु दफ़ो ॾिसंदा न कि हिननि खे मज़ो थो अचे, पोइ उन ॾींहुं सच में तव्हां खां ईर्ष्या द्वेष इहे विकार छुटी वेंदा, छो त तव्हां ॾिसी आया। बाक़ी तव्हां दॿाईंदा वञो, ईर्ष्या त थिए थी, पर तव्हां ज़बरदस्ती दॿायो, इहो दॿिजे कोन पियो थो, हीउ छुटे कान पियो थो, अंदरि वञी करे जमा पियो थो थिए। त सचो ब्रह्मचर्य शरीर जो तप आहे। सचो ब्रह्मचर्य अहिड़ो जो वासना जगे ई कान पई थी, हाणे अचे ई कान पई थी, त दॿायूं छा। श्री कृष्ण भॻवान ॿुधायो आहे इहो ब्रह्मचर्य ऐं अहिंसा, हिंसा न करणु, कंहिं बि प्रकार सां दुख न पहुचाइणु, कंहिंखे दुख न पहुचाइणु, इहो उहो ई करे सघंदो जेको सचो ब्रह्मचर्य में पहुची चुको आहे। जंहिं काम खे दॿायो आहे, जंहिं इन वासना खे दॿायो, क्रोध खे दॿायो, इन्हनि खे दॿायो आहे, इहे ई वॾा वेग थींदा आहिनि, काम ऐं क्रोध। जिन इन खे दॿायो उहो अहिंसक थी न सघंदो। उहो या त क्रोध कंदो, या पियो, मां ॾिठा आहिनि वॾा वॾा संत क्रोध करणु, अहिड़ी गंदी भाषा ॻाल्हाइणु, चिल्लाए करे कंहिंजी बेइज़ती करणु, या हिंसा न आहे त छा आहे। त इन्हनि ब्रह्मचर्य असली वारो हासिल कयो कान्हे, त हिंसा बि इहे ई कंदा आहिनि। जेको इहो क्रम अथव, जेको देवताउनि खे प्रणाम कंदो, ब्राह्मण खे प्रणाम कंदो, गुरुजननि खे प्रणाम कंदो, ज्ञानी जननि जो पूजन कंदो, उहो पवित्र थी वेंदो। पवित्र थियण खां पोइ उहो सरल थी वेंदो। सरल थियण खां पोइ अंदरि ॿाहिरि हिकु जॾहिं रहंदो, स्वीकार कंदो कि मूंखे हीअ वासना आहे, त हिकु ॾींहुं ब्रह्मचर्य खे उपलब्ध थी वेंदो। जॾहिं ब्रह्मचर्य खे उपलब्ध थी वेंदो त अहिंसा हुन में ऑटोमेटिक अची वेंदी, कंहिंजी हिंसा कोन कंदो। इहे सभु
शरीर जा तप आहिनि। हाणे अचे थो वाणी जो तप। अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रियहितं चयत स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तपः उच्यते। हाणे अचे थो वाणी। हीअ वाणी जेका असांखे भॻवान ॾिनी आहे, इन जो कहिड़ो तप। वाणीअ जो तप तव्हां सम्झंदा कि भाई शायदि चुप करणु। कृष्ण भॻवान उहो चयो ई कान्हे कि चुप करणु, मौन रहणु वाणीअ जो तप आहे। त छा चयो अथई? चयो अथई ॻाल्हायो। गुरु नानक बि चयो आहे चुप ऐं चुप न होवे। पर छा ॻाल्हाइणो आहे इहो सम्झण जी ज़रूरत आहे। चुप रहण खे तप न चइबो आहे, बल्कि सोचे सम्झी ॻाल्हाइण खे तप चइबो आहे। अहिड़ो ॻाल्हाइणु जेको साम्हूं वारे खे उद्विग्न न करे, विचलित न करे, परेशान बेचैन न करे। असां कॾहिं बि ॻाल्हायूं त एतिरो ध्यानु रखूं कि असां ॻाल्हायूं छा था। ईअं न कि असां अंधे खे अंधो चई ॾियूं बिना सोचे। हू छा ॿुधण लाइ आयो आहे, तूं छा पियो थो ॻाल्हाईं? किथे ईअं त कान पिया था कयूं कि असां पंहिंजो कचिरो पिया था कढूं। कोई आयो आहे मिलण, हू कुझु ॿी ॻाल्हि पियो थो पुछे, असां कचिरो पिया था ॾियूं। असां शुरू था थी वञूं घर जूं ॻाल्हियूं। हुन कुझु ॿियो पुछियो आहे या हुन कुझु ॿी चर्चा कढी आहे, असां कुझु ॿियो पिया था कढूं। इहो थोरो असांखे विवेक रखणु खपे। त इहो थियो वाणीअ जो तप। साम्हूं वारे खे बेचैनी न थिए असांजे करे, उद्विग्न न थी वञे। ईअं न चए कि फाथम अची ही चुप करे त वञा मां, ईअं न थिए। प्रिय असां ॻाल्हायूं प्रिय, त इहो तप थी वियो वाणीअ जो। मधुर ॻाल्हाइणु। सत्य त ॻाल्हायूं पर मधुर ॻाल्हायूं। भई सच ॻाल्हाइण में बि मधुरता खपंदी आहे। ऐं हितकारी कॾहिं बि ॻाल्हायो त उहो ॻाल्हायो जेको साम्हूं वारे सां, जंहिंसां साम्हूं वारे जो भलो थिए। ईअं न कि माण्हू 2 कलाक ॻाल्हायो, साम्हूं वारे जो कोई उन सां फ़ाइदो ई कोन थियो, कोई कल्याण न थियो, त इहो ॻाल्हाइणु कहिड़े कम जो? जलेबियूं ॻाल्हाईंदियूं आहिनि 1.5 कलाक, त सार कुझु निकिरंदो कान्हे। त इन्हनि पंहिंजी वाणी ईअं ई ज़बान ईअं घिसे करे विञाए छॾी, कोई लाभ न। असां उहो ई ॻाल्हायूं जंहिंसां साम्हूं वारे जो हित थिए, भलो थिए, भली थोरो ॻाल्हायूं। त सत्य ॻाल्हायूं, हितकारी ॻाल्हायूं, प्रिय ॻाल्हायूं, यथार्थ सत्यम हाणे थो अचेव। यथार्थ ॻाल्हायूं, दुकान न ॻाल्हायूं, मिथ्या न। सत्यम प्रियहितम, सच बि ॻाल्हायूं ऐं प्रिय बि ॻाल्हायूं। पर हाणे ॾिसो, का जलेबी वेठी हुजे जेका अज्ञानता सां भरियल आहे, मूढ़ता सां भरियल आहे, उनखे मुंहिंजो ॻाल्हाइणु, सच ॻाल्हाइणु अगरि विचलित थो करे, उद्विग्न थो करे, त मूंखे छा करणु खपे? ॻाल्हाइणु खपे या न ॻाल्हाइणु खपे? उते हू थो अची वञे कि उद्विग्न न करे तव्हांजी वाणी कंहिंखे। त इते हुन जो टेंशन आहे इहो। अगरि उहा अज्ञानता सां भरियल आहे, मूढ़ता सां भरियल आहे, त इहो उनजो कचिरो पियो थो मां साफ़ कयां, ऐं उनजो उन कचिरे सां लगाव आहे ॾाढो। त हिन में मुंहिंजी ग़लती कान्हे। हू जेको आहे उहो कचिरो छॾणु नथी चाहे, इन करे विचलित थी थिए। त इन में इहो का जलेबी न चए कि तूं त असांखे ॾाढो उद्विग्न कंदो वहीं, असांखे ॾाढो मिठा वचन त ॻाल्हाईंदो कोन आहीं, तूं त कड़वे प्रवचन कंदो वहीं। त तव्हांखे लॻंदा आहिनि छा कड़वे प्रवचन?
तेन जो मतिलबु आहे माण्हूअ जी परिस्थिति अलॻि अलॻि आहे। कोई कचिरे सां भरियल आहे, कोई साफ़ आहे, कंहिंखे घटि कचिरो आहे अञा। अगरि तव्हांखे हिन व्यास गद्दीअ तां ॾाढो बुरो लॻे थो त तव्हांजे अंदरि ॾाढो कचिरो भरियल आहे। अगरि तव्हांखे थोरो बुरो लॻे थो त थोरो कचिरो भरियल आहे। अगरि कॾहिं कॾहिं बुरो लॻे थो त कॾहिं कॾहिं कचिरो भरींदा आहियो। पर अगरि तव्हांखे बुरो न लॻंदो आहे, हर ॻाल्हि तव्हांखे ठीकु लॻंदी आहे, त तव्हांजे अंदरि कोई कचिरो कोन्हे भरियल। इहो अथव कसोटी, इहो अथव रिजल्ट। उद्विग्न अगरि थी त हा, अगरि मुंहिंजी मंशा हुजे कि मां तव्हांखे हू कयां, उंगली तव्हांखे उद्विग्न कयां, तव्हांखे मचलायां, छेड़ियां, त पोइ मां ग़लति आहियां। अगरि मुंहिंजी मंशा इहा हुजे, ऐं मंशा तॾहिं पैदा थींदी आहे जॾहिं मूंखे लॻे कि साम्हूं वारी किथे मुंहिंजी पोल न खोले। मूंखे लॻे कि मुंहिंजी पोल खोले सघे थी त उन खां पहिरीं हिन माईअ खे मां भैंसां अहिड़ियूं ॻाल्हियूं चवांसि जो इहे चुप थी वञे। उते मां ग़लति आहियां। उते मां उद्विग्न, पहिरीं त मां ख़ुदि थींदमि, पहिरीं मां ख़ुदि विचलित बेचैन थींदमि, पोइ हुनखे उद्विग्न कंदमि। त इहो सम्झिजो, प्रिय वाणी ॻाल्हायूं, सत्य ॻाल्हायूं, माण्हूअ जे भले लाइ ॻाल्हायूं, उद्विग्न करण जी मंशा सां न ॻाल्हायूं। पर अगरि थी थो वञे त इहो हुनजो टेंशन आहे, उनखे कचिरो साफ़ करणो पवंदो। ॿियो आहे वेदन स्वाध्याय अभ्यसनम, मतिलबु वेदन शास्त्रनि जो अध्ययन करणु, सुठा किताब पढ़णु, सुठनि किताबनि जो कथा करणु, या सम्झो गुरु ग्रंथ पढ़णु। चपनि में हिकिड़ो गुरु ग्रंथ पढ़बो अथव मन में, बसि माण्हू नज़र घुमाईंदो वेंदो आहे, कंधु लोॾींदो वेंदो आहे। इहो पाठ हिनखे न चइबो आहे। असां अधिक मास में जेके पाठ रखिया आहिनि, अखंड पाठ संगति रखाया आहिनि, अलॻि अलॻि माण्हुनि नाला लिखाया आहिनि, त पाठियुनि खे मां चयो आहे, हर साल चवंदो आहियां कि पाठ ईअं न पढ़जो कि तव्हां बसि कंधु लोॾींदा वञो। तव्हांजा चप हिलणु खपनि, तव्हांजे मुख मां आवाज़ अचणु खपे, त मञियो वेंदो आहे। वाणीअ जो तप, इहो आहे वाणीअ जो तप, कि असां पाठ पढ़ूं, पाठ कयूं त चप बि हिलनि। इनखे स्वाध्याय चइबो आहे। हाणे टियों कहिड़ो आहे? मन जो तप। मन प्रसाद सौम्यत्वम मौनम आत्म विनिग्रह भाव संशुद्धि इति एतत् तपः मानसम उच्यते। हाणे मन जो तप थो अचे, मन ते कमु करण जी ॻाल्हि थी अचे। छा कयूं? मन प्रसाद है, प्रसाद माना प्रसन्नता, मन खे प्रसन्न रखो, इहो मन जो तप अथव। कीअं बि करे, कुझु बि करे, मन जी प्रसन्नता गुम न थियण ॾियो। इहा ॾाढी वॾी तपस्या आहे। कोशिशि करे रखो कि असांजो मन कॾहिं मूड असांजो ऑफ न थिए। उहो तॾहिं थींदो आहे जॾहिं ॿाहिरीं परिस्थिति असांखे लॻंदो आहे कि हीअं थी वियो, हीअं थी वियो, उसने ऐसा किया। स्वामी राम सुखदास चयो आहे कि मन जी प्रसन्नता रखण जे लाइ कुझु उपाय अथव। पहिरियों, कंहिं बि घटना में, कंहिं बि परिस्थितीअ में, कंहिंजे बि हरकत सां, कंहिंजे बि वाणीअ सां असांजे मन में राग द्वेष न अचे। इहा कोशिशि पूरी कयो। द्वेष त न अचे, राग बि न अचे, मन पवित्र थी वेंदो। मन खे प्रसन्न रखणु ॾाढो ज़रूरी आहे। ऐं इहो ॿिए जे हथ में कान्हे, असांजे हथ में आहे। छो त मन असांजो आहे, ॿिए जो थोड़ी आहे मन। असां प्रसन्न हूंदासीं न, तॾहिं ॿिए खे प्रसन्नता बांटे सघंदासीं, ॿिए खे विरहाए सघंदासीं। ऐं इहो ॿिए जे हथ में कान्हे, असांजे हथ में आहे। छो त मन असांजो आहे, ॿिए जो थोड़ी आहे मन। असां प्रसन्न हूंदासीं न, तॾहिं ॿिए खे प्रसन्नता बांटे सघंदासीं, ॿिए खे विरहाए सघंदासीं।
मन खे प्रसन्नता मन खे आनंद ॾियणु ज़रूरी आहे। त स्वामी राम सुखदास उपाय ॿुधायो आहे। पहिरियों इहो कि कोशिशि कयो कि असांजे मन खे अशांति न अचे, मन अशांत न थिए। उहे ॻाल्हियूं सोचे वठो जंहिंसां प्रसन्नता अचे, ख़ुशी मिले। ॿियो आहे पक्षपात न कयो जीवन में। कॾहिं बि तव्हां पक्षपात अन्याय न कयो। तव्हांजे अॻियां ॿ माण्हू अगरि खणी आया आहिनि उहे केस, भली ॿ नंढा ॿार आया आहिनि तव्हांजे अॻियां, त तव्हां न्याय कयो। या के वॾियूं साहेड़ियूं आहिनि तव्हांखे पंहिंजी ॻाल्हि ॿुधाइनि थियूं, त तव्हां निष्पक्षता सां पंहिंजी ॻाल्हि रखो, स्वार्थ सां न, अहंकार सां न। माण्हू छा कंदो आहे, या त स्वार्थ सां फ़ैसिलो कंदो आहे कि यार देख ये बोल तो सही रही है यार, रेखा देख, मन में हले पियो तो स्वार्थ, ऐं ॿाहिरां यार बोल तो सही रही है। वो रेखा चवंदी सही किथां पई थी चए, ऐं हीअ बि छो थी हिनजो पक्ष खणे, छो त स्वार्थ आहे हिनजो। ऐं ॿियो अहंकार कमु कंदो आहे। माण्हू अहंकार सां ॾिसंदो आहे कि मुंहिंजी चमचागिरी केरु थो करे, मुंहिंजी हा में हा केरु थो मिलाए, बस इहो सही आहे, मैंने बोल दिया ना ये सही है, ये गलत नहीं है, तू गलत है। वो चवंदी न ॻाल्हि ॿुधई कोन, पहिरीं चईंदी नहीं तू गलत है। त जीवन में स्वार्थ साइड करे छॾिजो, अहंकार बि साइड कजो, पोइ तव्हां निर्णय ॾिजो। कंहिंसां पक्षपात न थिए, न त तव्हांजे मन जी प्रसन्नता हली वेंदव। यादि रखिजो, सिधो संबंध आहे हिन सां। पक्षपात न कयव, सही निर्णय ॾिनव न, स्वार्थ अहंकार खे हटाए करे, तव्हांजो मन ॾाढो ख़ुशि थी वेंदो, मन प्रसन्न थी वेंदो। ॿियो आहे सत्य, जीवन में सच ॻाल्हायो, मन प्रसन्न रहंदव। प्रेम कयो ॿियनि सां, मन प्रसन्न रहंदव। करुणा रखो, दया कयो जीवन ते, तव्हांजो मन प्रसन्न रहंदव। सत्य, प्रेम, करुणा। श्री कृष्ण भगवान सॼी भगवत गीता में क्रिया ते घटि ध्यानु ॾिनो आहे, भाव ते वधीक ध्यानु ॾिनो आहे। भाव संशुद्धि अखर ईंदो, पर पहिरियों अचे थो मन खे प्रसन्न कयो, आनंद मेंटेन करे हलो। असांजी प्रसन्नता न वञणु खपे। त इन सां ई आनंद ईंदो कि पक्षपात न कयूं, सत्य ॻाल्हायूं, प्रेम ॾियूं, ऐं परिस्थितियुनि जो भीतर अचणु न ॾियूं, इफेक्ट न पवणु ॾियूं। परिस्थितियूं ॿाहिरि कहिड़ियूं बि हुजनि, तव्हां त सत्संग में हलिया अचो ऐं प्रसन्न थी सोचो कि मूंखे भॻवान जी वाणी पे थी ॿुधण लाइ मिले। प्रसन्न चीते परमात्मने दर्शनम, उपनिषदनि में ईंदो आहे कि जंहिंजो चित्त प्रसन्न आहे न, उनखे परमात्मा जो दर्शन थींदो आहे। पर हिननि जलेबियुनि छा कयो आहे कि जेतिरो मुंहुं तूं सुञाईंदीअ ओतिरी ज्ञानी। तू भगवान बनना है ना तेरे को, तो बस तू मुंह फुलाना शुरू कर। अगर हंसी मजाक किया, हंसी किसी ज़्यादा वो किया, खिल मजाक कई अगर, तो तू ज्ञानी न मञी वेंदी है। तोखे ज्ञानी थियणो अथई, तोखे भगवान ठहिणो अथई, त हर कंहिंसां मुंहुं न लॻ, न प्रेम न कर, तूं पंहिंजी गरिमा में रहो ऐं मुस्कुराए त बिल्कुलु बि न। त असां तॾहिं त ॾिसंदा आहियूं अहिड़ा नमूना, तव्हांखे मिलंदियूं आहिनि अहिड़ियूं मायूं, मुस्कुराइनि ई न। मिलियव? हिननि जी पहचान मां तव्हांखे ॿुधाए छॾी आहे, जलेबियुनि जी पहचान छा आहे। पर कृष्ण भॻवान छा थो चए थो तव्हां प्रसन्न रहो, तव्हां मुस्कुरायो, आनंदित थियो, त मां प्रगट थींदोमांव, मुंहिंजो वास ई उते आहे। मन प्रसाद, प्रसन्नता प्रसाद बि आहे।
बूथ सुञाणण प्रसाद कान्हे। असां प्रसन्न रहूं, आनंदित थियूं, पर आनंदित अहिड़ो थियूं जंहिंसां ॿिए खे बि आनंद मिले। कंहिंजो मजाक न उॾाए करे आनंदित न थियूं। कंहिंजे दुख खे कोई केले तां छिलके तां फिसलजी वञे, असां जोर जोर सां खिलूं, चओ मूंखे त प्रसन्न रहणो आहे। न, इहो विवेक रखूं। असांजी प्रसन्नता हुजे ॿिए खे बि प्रसन्न करण वारी। इहा मन जो प्रसन्नता आहे। मन जो तप, मानसिक तप। कोशिश करणी पवंदी आहे ॾाढी मन खे हर वक़्तु प्रसन्न रखण लाइ। सौम्यत्व, शांत रहण जी कोशिश करणु मन जो तप आहे। न त माण्हू केॾो हड़बड़ाहट में जीअंदो आहे। हड़बड़ाहट, फड़ 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 फड़। कृष्ण भगवान चए थो फड़ फड़ छॾ, तुम चुप रहो, शांत रहो। इहो तप आहे मन जो। आत्म विनिग्रह, मन जो निग्रह। हाणे इन जो अर्थ अथव, इहो कयो वियो आहे कि मन खे कंट्रोल करणु, पर ओशो ॾाढो सरल अर्थ ॿुधायो आहे कि साक्षी थी करे तव्हां मन खे ॾिसो बसि। जीअं ॿार ते नज़र रखंदा आहियो न, छा थो करे छा नथो करे, ऐं केॾी महिल करण बि ॾींदा आहियोसि मस्ती, ॾिसंदा आहियो हाणे अति थी थिए, पोइ हुनखे रोकींदा आहियो। ईअं मन सां कयो, इहो अथव मन जो निग्रह। त मन खे ॾिसो केॾां थो वञे, छा थो करे, केतिरी छूट ॾियांसि, केतिरी न ॾियांसि। मन जा मालिक थी वञो त इहो थियो मन जो निग्रह। इहो ई थियो मन जो तप, मन जी तपस्या। ऐं भाव संशुद्धि, भाव शुद्ध रखो। क्रिया शुद्ध हुजे चाहे न हुजे, भाव शुद्ध हुजणु खपे। तव्हां शरीर सां क्रिया कंदे कंदे धार्मिक नज़र भली न बि अचो, उहा चिंता न कयो, पर भाव सां तव्हां धार्मिक हुजणु खपो। भाव सां तव्हांजी ॾोर परमात्मा सां जुड़ियल हुजे, इहो ज़रूरी आहे। अर्जन जीअं प्रश्न पुछो न कृष्ण खां कि स्थिर प्रज्ञ उथंदो कीअं आहे, वेहंदो कीअं आहे, खाईंदो छा आहे, क्रिया पियो पुछे, पर जवाब में कृष्ण भॻवान क्रिया ॿुधाई कोन, भाव ॿुधायो। त हुनजो भाव ई हुजणु खपे त स्थिर प्रज्ञ। त हिते क्रिया कान्हे, ज्ञान वारियूं छा पई थियूं कनि, ज्ञान सेखारनि पई थियूं कि ऐसे उठना, ऐसे बैठना, ऐसे कम बोलना, हर किसी को लिफ्ट मत देना। सिखण जी शइ कान्हे। भाव जो धर्म जेको आहे भाव जो मामिलो आहे। भाव खे शुद्ध कयो, तव्हां करे छॾियव वॾी तपस्या, मानसिक तपस्या। ॾिसो मन में भाव छा आहे कंहिंखे बि पतो न पवंदो आहे। तव्हांजे मन में छा आहे कंहिंखे बि पतो कान्हे, त छा हिन जो तव्हां फ़ाइदो खणंदा। कृष्ण भॻवान चए थो फ़ाइदो मां खणणु ॾींदोमांव कोन, मूंखे पतो पइजी वेंदो कि तव्हांजे मन में छा आहे। तव्हां अगरि चओ कि मां ॿाहिरां त सुठी ॾेखारियां थी न पंहिंजो पाण खे, त कृष्ण भॻवान चए थो इहो तव्हांजो तप न थियो को, तव्हां फालतू जीवन विञायव ॿाहिरां सुठो सुठो ॾेखारण में। इन खां सुठो भाव जी शुद्धि रखो न। इहो मन जो तप आहे। त हिननि 3 प्रकारनि जी तपस्या कृष्ण भॻवान ॿुधाई आहे हिन भगवद गीता जे 17 अध्याय में। शरीर जो तप, वाणीअ जो तप ऐं मन जो तप, जंहिंमें असां ॿुधोसीं कि प्रणाम करणु, पवित्र रहणु, सरल रहणु, ब्रह्मचर्य, अहिंसा करणु, इहो शरीर जो तप आहे। ऐं वाणीअ जो तप आहे उहा वाणी ॻाल्हायूं जेका सत्य बि हुजे, मिथ्या न हुजे, प्रिय बि हुजे, हितकारी हुजे, भलो करण वारी, ऐं उद्वेगन करण जे उद्देश्य सां न हुजे। साम्हूं वारो भली थिए पर असांजो उद्देश्य न हुजे। ॿियो स्वाध्याय करणु। ऐं मन जो तप आहे मन जी प्रसन्नता, शांत रहणु। मौनम रहिजी वियो हो। मौन
तव्हांखे लॻंदो इहो त हुन में अचणु खपे, हा वाणीअ जे तप में, पर वाणीअ जे तप में कोन आयो मौन रहणु, उहो वरी हिते आयो आहे। मन, छो त मन खे चुप कराइणो आहे, मन खे मौन करणु। मन ॾाढो भॼंदो रहंदो आहे, वीचार ईंदा रहंदा आहिनि, उन्हनि खे चुप कराइणु इहो आहे मन जो तप। ऐं मन जो निग्रह, मन ते दृष्टि रखणु, उनजो मालिक थियणु, इहो आहे मन जो निग्रह। ऐं भाव संशुद्धि, मन जी भाव असांजा शुद्ध हुजनि, इहा सभु आहे मन जो तप। हिते असां सत्संग खे रखूं था। बोल श्री कृष्ण भगवान की।